वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काणे जो वापारी पंजाब जे शहर ननकाना साहब में हथियार बंदन तां क़तल थियो आहे। भाउ खे ननकाना साहब टोल प्लाज़ा वटां हथियार बंदन फुर मुज़ाहिमत ते क़तल कयो। मक़तूल जे भाउ नरेश कुमार पारां तस्दीक कई वई आहे। वापारी राजेश रोड़ा बाबा गुरु नानक जे जन्म ॾिण जी तक़रीबन में शिरकत करण लाइ वियो हो। इन ई हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समू। जी रशीद। जी बिल्कुल, कुछ ॾींहं अॻु पंहिंजे कुतुब समेत पंजाब के शहर नानकाना साहब में सिखनि के रूहानी पेशवा बाबा गुरु नानक जे 555 जे जन्म ॾियारे जे तकरीब में शिरकत करण लाइ वियल लाड़काणे वासी आहे। हिंदू वापारी मेडिसन जो कारोबारी आहे। शहर के दड़ीमला जो रहवासी आहे। राजेश रोहिड़ा के नानकाना साहब टूल प्लाज़ा वटि हथियार बंदन जो आहे ॾोहारनि कार समेत रोके फुर करण की कोशिश कई, जिते मज़ामत हथियार बंदन फायरिंग करे हिंदू वापारी राजेश रोहिड़ा के कत्ल करे फरार थी विया आहिनि। अहिड़े वाक़े जो इतला नानकाना साहब पुलिस के ॾिनो वियो आहे, जंहिंखे पुलिस पहुची लाश खणाए पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतकिल कराए। उन हवाले सां मक़तूल वापारीअ जो भाउ आहे राजेश रोहिड़ा जो भाउ नरेश कुमार, उन ॿुधायो त कुछ ॾींहं अॻु भाउ राजेश रोहिड़ा पंहिंजे कुटुंब समेत गॾिजी पंहिंजे कार में सवार थी पंजाब जे शहर नानकाना साहब बाबू गुरु नानक जे 555 जन्म ॾियण जे तकरीब में शिरकत करण लाइ वियो, जिते हू लाहौर बि वियो ऐं वापसि पंहिंजे कुटुंब सां गॾिजी लाड़काणे अची रहियो हो त नानकाना टूल प्लाज़ा वटि हथियार बंदन ॾोहारनि खेसि फुर करण जी कोशिश कई, जिते मज़ामती हथियार बंदन गोलियूं हणी ऐं जेको आहे हुनखे क़तल करे छॾियो आहे।